मुंहिंजो बचिड़ो 4 सालनि खां जेको आहे अगवा थियल आहे नवीद लाशकारी ॻोठ अमन मियां सुमरे खां, जंहिंमें असांजे मथां लटबाज़ी थी, असांखे उतां असांजी कैंप पटराई वई, जंहिंमें IG सिंध खे असां अपील कंदा रहियासीं। उन जेको आहे नोटिस वरितो, SP साहब ने मैसेज कई फैज़ान अली पंहिंजे जेकवाबाद जे, सो मूंखे घुरायो त बाबा तूं अच हिते, तुंहिंजो बचिड़ो असां रिकवर करायूं था। बाबा जवाबदार केरु आहिनि? शफ़ी मोहम्मद, शाहमुराद, शाहदोस्त, जंहिंमें शाहदोस्त ऐं शाहमुराद खे जेको असां पाण हथनि सां गिरफ़्तार करे हिननि खे ॾिनो आहे। उन खां पोइ जेको आहे बावजूद शाम जो जेको आहे शाहमुराद खे हिननि रिश्वत वठी जेको आहे मलिक साहब छॾे ॾिनो। ऐं वरी बि असां IG सिंध खे गुज़ारिश था कयूं त तव्हां असांजी मदद कयो रहंदो। मदद जी जॻह ते हीअ असांखे अञा धमकियूं मौत मार ॾियनि था पिया, असांजे बचड़नि खे बि जेको आहे पोइ हिते जेको आहे धमकियूं ॾियनि था पिया। असां जेके माण्हू ॾिनासीं, जेके ॾुआरी हुया, जेके असांजे बच्चे जे इन्वॉल्व आहिनि अगवा जे केस में ॾिनासीं, 3 माण्हू शाहमुराद, शफ़ी मोहम्मद ऐं शाहदोस्त, 2 माण्हू खणी आया, सुबुह जो खणी आया, शाम जो शाहमुराद खे छॾे ॾिनो। छो? अगवा जो केस हुयो, कोई झेड़े झटे जो न हुयो, कोई लठबाज़ी जो केस न हुयो, मासूम जो केस आहे। 4 साल खां वठी नंढड़ो अगवा थियल आहे। असां इन्हनि खे जॾहिं माण्हू बि पंहिंजे हथनि सां ॾिना आहिनि, इन्हनि छो छॾे ॾिनो? रिश्वत वठी इन्हनि शाम जो माण्हू छॾे ॾिनो। हाणे उहो ई माण्हू जेको इन छॾियो आहे, चए पियो बीमार आहे, गोरियूं खाए थो, उहो ई माण्हू असांखे धमकियूं ॾियनि था। जेको मेन माण्हू शफ़ी मोहम्मद आहे, धमकियूं ॾियनि था मारण जा। असांखे ॿिन्हिनि खे बि, असांजे पोयनि बच्चनि खे बि असांखे ख़तरो आहे इन्हनि मां। असां इहो ई चवणु चाहियूं था, इहे 2 माण्हू बि गिरफ़्तार थियनि, असांखे पंहिंजो बच्चो जल्द में जल्द मिले, न त असांखे कोई बि नुक़सानु पुॻो इन जो DSP ऐं सूबेदार ज़िम्मेवार आहे। छो इन रिश्वत वठी माण्हू छॾियो? अगवा जो केस हुयो, छो छॾियो? IG सिंध खे अपील करूं था, असांखे पंहिंजो बच्चो वापसि खपे।